बिजली के गरम बिलन के मुंह ॾींदड़ अवाम रिलीफ जो आसरो न करे। गैस जे अघनि में बि 45 खां 50% वाध थींदी। IMF बिजली वाहिपेदारनि खे रिलीफ ॾियण वारी तजवीज़ ॿीहर रद्द करे छॾी। हुकूमत ऐं IMF विच में 400 यूनिट्स ताईं बिजली इस्तेमाल कंदड़नि खां बिल किस्तुनि में वठण ते इत्तेफ़ाक़। बिलनि खे उगाड़ी किस्तुनि में करण जी हतमी मंज़ूरी वफ़ाक़ी काबीना खां वरिती वेंदी। IMF पारां जुलाई महीने खां गैस जे अघनि में 45 खां 50% वाध जो मुतालबो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां इस्लामाबाद जे वापारियुनि जी मुलाक़ात। निगरान वज़ीर आज़म चयो त बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जा मुस्बत नतीजा साम्हूं आया आहिनि। स्मगलिंग रोकण लाइ सरहदी इलाइक़नि में ऑपरेशन तेज़ करे छॾियो आहे। मसइलनि जे हल लाइ समूरनि स्टेक होल्डर्स सां मुशावरत ज़रूरी आहे। धाड़ेलनि हथां अगवा कयल अक्सर माण्हुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। रहिजी वियल ॿिनि मुख़बिन खे बि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। स्टेट क्राइम ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। जल्द अमन अमान जी सूरतहाल बहितर थी वेंदी। सूबे में कानून जी हुक्मरानी हूंदी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जूं कराची में मातमी जुलूस जे दौरे दौरान ॻाल्हियूं। वॾे वज़ीर सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। सेंट्रल पुलिस ऑफिस में क़ाइम कमांड एंड कंट्रोल सेंटर जो बि दौरो। IG सिंध राजा रिफत खे सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। निगरान वॾे वज़ीर खे 40 जे मातमी जुलूस जी सिक्योरिटी लाइ लॻायल कैमराउनि जी ऑपरेशन बाबति बि आगाह कयो वियो। हिंदू पंचायत जे वफ़द जे अॻवान वारे मामले ते IG सिंध सां मुलाक़ात। मुखी सुरेश जी सरबराही में 5 रुकनी वफ़द रिफत मुख़्तार खे कश्मीर में अमन अमान जी सूरतहाल बाबति आगाह कयो। मुलाक़ात दौरान IG सिंध जो SSP कश्मीर अमजद शेख सां राब्तो। सागर कुमार खे जल्द बाज़ियाब कराइण जी हिदायत। IG सिंध रिफत मुख़्तार चयो आहे त मसइलनि जो हल करण लाइ हाणे क़दम वधाइण शुरू करे छॾिया आहिनि। कश्मीर समेत सिंध जे हर ज़िले जो दौरो करे अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदसि। कंदकोट में मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ हयल धरणे ते पुलिस जी लठबाज़ी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अदालती कार्रवाइनि जो बि बाइकआउट कयो वियो। सखर ऐं घोटकी में को बि वकील अदालतुनि में पेश न थियो। कराची जे सचल ॻोठ में सिविल सोसाइटी सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जो सिंध में बदअमनी ऐं मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। तंगवाणी में बि शटरबंद हड़ताल। जामशोरो घोसपुर फैज़गंज टंडो बागो ठुल तलहार मेहड़ ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। डॉलर ऐं सोन जे अघ में लाॻीतो ॿिए ॾींहुं विलात। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया सस्तो थियण बाद 304 रुपया 94 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में बि डॉलर 5 रुपया सस्तो थियण बाद 307 रुपयनि ते बंदि थियो। सोन जे अघ में 5,800 रुपयनि जी घटिताई। फ़ी तोलो 2,16,500 रुपयनि जो थी वियो।
फ्री एमपीओ तहत शहरियार आफरीदी की गिरफ्तारी खिलाफ तौहीन अदालत की दरख्वास्त थे इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत इस्लामाबाद के डिप्टी कमिश्नर इरफान नवाज मेमण, एसएसपी ऑपरेशन जमील जफर, एसपी सिटी फारूक बुटर, एसएचओ नासिर मंसूर की गैर मशरूत माफ़ी वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। फर्दे जुर्म लागू। जस्टिस बाबर सत्तार मासंदे चयो त हिन केस में 6 महीना कैद आहे। अवां बि जेल में वक्त गुज़ारियो त जीअं अव्हां खे ख़बर पवे त ॿिया माण्हू कीअं जेल में वक्त गुज़ारिन था। तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन की घरवारी बुशरा बीबी नेब रावलपिंडी आॾो पेश। बुशरा बीबी ज़मानत मंजूर थियण बाद नेब रावलपिंडी आॾो पेश थी। बयान रिकॉर्ड करायो। इस्लामाबाद की अदालत तोशाखाना केस में बुशरा बीबी 12 सितंबर ताईं ज़मानत मंजूर करे वरिती। 190 मिलियन पाउंड केस में अॻोणा वफ़ाक़ी वज़ीर अमीन असलम ऐं सानिया निश्तर बि नेब रावलपिंडी आॾो पेश। नेब ज़रियनि मूजिबि अॻूणनि वज़ीरनि बरतानिया सां 190 पाउंड जी ॻुझे मुआहिदे की तस्दीक कई। अमीन असलम चयो त काबीना इजलास में ॻुझी डील की मंजूरी ॾिनी वई। सुल्तानी शाहिद थियण वारी ॻाल्हियुनि में सदाकत नाहे। एफआईए एंटी करप्शन सर्कल जूं कार्रवायूं। हवाला हुंडी में मुलविस 5 जवाबदार गिरफ़्तार। $35,000 हथ। गिरफ़्तार जवाबदार $23,000 जी ख़रीद ऐं विकिरे बाबति मुतमइन न करे सघिया। गिरफ़्तार जवाबदारनि में ज़ियाद खान, मोहम्मद इरफान, फुरकान मोहम्मद सलीम, मोहम्मद रज़ा ऐं सैयद उसामा शामिल। केस दाख़िल। वधीक गिरफ़्तारियुनि जो इम्कान। सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। 25 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य कातिलनि ताईं पहुची न सघी। सखर जो नओं एसएसपी इरफान समो चार्ज वठण बाद शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि वटि पहुतो। कातिल जल्द गिरफ़्तार करण की ख़ातिरी। एसएसपी इरफान समो चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल सां सिंध जो वॾो नुक़सान थियो आहे। जल्द कातिलनि ऐं सहूलतकारनि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। शहीद जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ ज़रूर थींदो। रानीपुर के पीरानी हवेली में 2 साल अॻु मुबैना तौर गुम थियल कंबरवासी नारी सना गुरामाणी वारे केस में गिरफ़्तार पीर सुहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी अदालत में पेश। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे वधीक 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। फातिमा फड़ो क़त्ल केस में गिरफ़्तार पीर असद शाह ऐं इम्तियाज़ मीरासी वधीक 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। फरार थियल हिना शाह ऐं संदसि पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार करे न सघी। मंसूराबाद वेझो कोयले की खाण में दबजी वियल 2 भाइरनि समेत 3 पोरियतुनि जा लाश। इस्लाम की सरबुलंदी लाइ करबला के मैदान में लाजवाल कुर्बानी ॾींदड़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि जो चालीहो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। सिंध समेत समूरे मुल्क में मुख़्तलिफ़ शहरनि मां मातमी जुलूस बरामद। कराची में मरकज़ी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थियण बाद रवां दवां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। कराची में शहरी कांपुर की कोशिश। मज़ाहमत शहरी फायरिंग करे एक फोरू के मारे छॾियो। एक फोरू ऐं एक वाठड़ू ज़ख़्मी। मेट्रोवल वारे इलाइक़े में फोर की कोशिश दौरान शहरी फायरिंग करे अतीको रहमान नाले फोरू के मारे छॾियो। गोलियूं लॻण सबबि एक फोरू एहसानुल्लाह ऐं एक शहरी मोहम्मद इसाक़ ज़ख़्मी थी पियो। गोसपुर में गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान नदीम मलिक के अगवा की तस्दीक। धाड़ेलनि वारसनि खां 10 लाख रुपया भुंग भुरी वरितो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान गुज़िरियल ॾींहुं मस्जिद पाड़े मां पुरस्कार नमूने गुम थी वियो हो। अॼु धाड़ेलनि फोन करे 10 लाख भुंग तलब कयो आहे। पुलिस खे पिए इतला कयो आहे। नौजवान बाज़ियाब कराए वञे।
फैज़गंज वेझो पीउ पारां मुबैना तौर क़ैद कयल औरत आबदा ख़ातून खे पुलिस बाज़ियाब कराए अदालत में पेश करे छॾियो। नारी तरफ़ां पंहिंजे मुड़िस अहमद नवाज़ सां गॾु वञण जो बयान अदालत खेसि मुड़िस हवाले करे छॾियो। सिंध जो ज़रई माहिर सिंध आबादगार बोर्ड जो मरकज़ी सदर अब्दुल मजीद निज़ामाणी लाडाणो करे वियो। अब्दुल मजीद निज़ामाणी 90 वरियनि जी ॼमार में कराची जी हिक ख़ानगी इस्पताल में दम धणी हवाले कयो। टंडो मोहम्मद ख़ान जे ॻोठ बाक़िर निज़ामाणी में अॼु राति 10 वॻे जनाज़े नमाज़ बाद संदसि मढ़ मिटी मां हवाले कयो वेंदो।